अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट। शबाना नवाज़ ऑफिशियल यूट्यूब चैनल जी तरफ़ खां तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, तव्हांखे शबाना नवाज़ ऑफिशियल जी तरफ़ खां से पंहिंजे दर्सी किताब जे सवालनि जवाबनि MCQs एक्सरसाइज़ वारे भाङे में भलीकार चऊं था। ऐं अॼु पाण जेको क्लास पढ़ंदासीं उहो ॿिएं दर्जे खां पाण स्टार्ट कयूं पिया। ॿिएं दर्जे जो सवालात MCQ शुरू करण खां पहिरीं हिकु ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त अवल त मां तव्हांजी शुक्रगुज़ार आहियां जेको मां तव्हां खां हिकिड़ी सजेशन में शॉर्ट वीडियो शेयर कयो, हुन में तव्हां तमामु कारआमद कमेंट्स ॾिना। पर मुंहिंजी पर्सनली बि ख़्वाहिश हुई त मां तव्हां खां MCQs तरीक़े सां मारूज़ी सवालनि वारे तरीक़े सां क्लासिस हलायां, पर सच त तमामु थोरो डिफ़िकल्ट थिए पियो इन तरीक़े सां क्लास हलाइण लाइ। इन लाइ जो कुझु सुवाल हिते ईअं आहिनि, नंढी लेवल आहे न, त कुझु सुवाल अहिड़ा आहिनि जंहिंजा जवाब हिक खां वधीक था थियनि, जीअं मां मिसाल तौरु तव्हांखे उहे ॾींदमि। पर बहरहाल मूं पूरी कोशिशि कई आहे, सिर्फ़ु इन जे करे त नो डाउट की मां यूट्यूब ते कुझु ॿिया बि चैनल सर्च कया, उन्हनि जो पैटर्न बि सुवाल जवाब वारो। पर जीअं त अॼुकल्ह एग्ज़ाम्स में ऐं IBA में इवन वॾी लेवल ते भले कहिड़ो बि इम्तिहान हुजे उन में MCQs था हलनि, त इहा हिकिड़ी सुठी प्रैक्टिस बि थी पवंदी ऐं वेल नोन थी वेंदो माण्हू उन पैटर्न ऐं सवाल जवाब सां। मुमकिन आहे त के सवाल एज़ इट इज़ सेम बची सघंदा, इहो त वरी लक आहे। बहरहाल जहिड़ो हाल पिरिया नाल मां कोशिशि कई आहे वधीक तव्हांजे सजेशन सां इंशाअल्लाह ताला हिन मरहले खे वधीक बहितर बणाए सघिबो। अचूं था पंहिंजे पहिरें सवाल जे तरफ़। सबक़ु पहिरियों, साईंअ जी साराह। ॿिए दर्जे जो पहिरियों सबक़ु आहे साईंअ जी साराह। उन जो सवाल नंबर पहिरियों आहे त दर्सी किताब में मौजूदु हमद साईंअ जी साराह कंहिंजो लिखियलु आहे। ऑप्शन भेरूमल, गरीब, नवाज़ अली नवाज़, नवाज़ अली न्याज़, मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर या अल्ताफ़ अब्बास। इहो सवाल मां तव्हांखे पहिरीं टेस्ट में करे चुकी आहियां। हिन जो जवाबु आहे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर। उन खां पोइ अलाह ताला कहिड़ियूं शयूं पैदा कयूं आहिनि। हिन में ई थोरो डिटेल्ड आहे, इन लाइ मां हिनखे मारूज़ी न कयो आहे त अलाह ताला ही सारो जहान ज़मीन आसमान पखी जी त माण्हू मिरूं सिज ऐं चंड तारा पैदा कया आहिनि। उन खां पोइ सवाल आहे त असांखे कंहिंजी साराह करणु घुरिजे। ठीकु आहे, असांखे सदाईं अलाह पाक जी साराह करणु घुरिजे। असां लाइ कहिड़ियूं शयूं ज़रूरी आहिनि? जवाबु हवा, बाहि, पाणी ऐं खाधो ज़रूरी आहे। इहो हुयो पहिरियों। उन खां पोइ मूं कोशिशि कई आहे त ॿिए लेसन खां मां MCQs वारे ई तरीक़े सां हलायां। हाणे जेको पंहिंजो सबक़ु ॿियो हुयो हिन दर्सी किताब जो, उहो आहे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आहे त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़े क़बीले में ॼावा? ऑप्शन्स आहिनि बनु उमया, कुरैश, बनु हाशिम या बनु निजात। उन जो सही जवाबु आहे कुरैश क़बीले में। ठीकु आहे। पाण सॻुर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वालिद जो नालो छा आहे? हज़रत अबू तालिब, हज़रत हमज़ा, हज़रत अब्दुल्ला या हज़रत अब्दुल मुत्तलिब। उन जो सही जवाबु आहे हज़रत अब्दुल्ला। पाण सॻुर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे वालिदा जो नालो छा आहे? हज़रत बीबी सफ़िया, बीबी जवेरिया, बीबी हलीमा या बीबी आमना रज़ी अल्लाह ताला अन्हा। उन जो सही जवाबु आहे बीबी आमना रज़ी अल्लाह ताला अन्हा। उन खां पोइ सवाल आहे त पाण सॻुर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ॾाॾे जो नालो छा आहे? हज़रत अब्दुल मुत्तलिब, हज़रत हमज़ा, हज़रत अब्दुल्ला या हज़रत अबू तालिब। उन जो सही जवाबु आहे हज़रत अब्दुल मुत्तलिब। उन खां पोइ पाण सॻुर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे थञ पियारण लाइ कंहिंजे हवाले कयो वियो हो? हज़रत बीबी हलीमा, हज़रत बीबी जवेरिया, हज़रत बीबी सफ़िया या हज़रत बीबी आमना रज़ी अल्लाह ताला अन्हा। उन जो सही जवाबु आहे दाई या बीबी हज़रत हलीमा रज़ी अल्लाह ताला अन्हा। उन खां पोइ सवाल आहे पाण सॻुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अलाह पाक जे बारे में छा फ़रमायो आहे? इन जो जवाबु मां थोरो डिस्क्रिप्शन में ॾिनो आहे। इन जो मारूज़ी थोरो अजीब लॻे हा ऐं न ठहे। इन जे लाइ जीअं त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह पाक जे बारे में फ़रमायो त अलाह हिकु आहे, हुनजी इबादत कयो। इहो हिकिड़ो नॉर्मल सुवाल आहिनि, पर हाणे थी सघे थो इहे सभु सुवाल तव्हांखे आम सुवाल लॻनि, पर लेवल बि त नंढी आहे न। हाणे ॿिए क्लास खां पोइ 3, 4, 5, 6, 7, 8 ते ईंदासीं त थोरा मुश्किल सुवालात ईंदा। हीअ त बिल्कुलु बेसिक आहिनि न, पर हाणे ज़ाहिर आहे असांखे स्टार्ट करणो हुयो। इन लाइ मूंखे त पहिरें मां त इवन सोचियो पहिरें क्लास खां वठी, पर तव्हांजियूं सजेशन हुयूं त ॿिए क्लास खां वठी। इन लाइ हीअ सुवाल आसान आहिनि, बिल्कुलु सभिनी खे ईंदा हूंदा, पर जीअं जीअं अॻिते वधंदासीं त जीअं चवंदा आहिनि न थोरी डिफ़िकल्ट लेवल्स स्टार्ट थींदियूं वेंदियूं ऐं उहे ज़ाहिर आहे वधीक असांजे लाइ न्यू इंफॉर्मेटिव हूंदियूं। हीअ त असां सभिनी खे में बि ख़बर हुजे जो हीअ इलाही बेसिक आहिनि। ठीकु आहे। उन खां पोइ जेको 3 नंबर दर्सी किताब जो 3 नंबर लेसन आहे उहो आहे निमाज़। उन मां सवाल कयो आहे त निमाज़ दीन इस्लाम जो कहिड़ो नंबर रुकन आहे? पहिरियों रुकन, ॿियों रुकन, टियों रुकन, चौथों रुकन। उन जो सही जवाबु आहे ॿियों रुकन। ठीकु। उन खां पोइ आहे रोज़ानो केतिरा भेरा निमाज़ पढ़ी वेंदी आहे? 4 भेरा, 6 भेरा, 5 भेरा या 7 भेरा। सही जवाबु आहे 5 भेरा। निमाज़ पढ़ण खां पहिरीं असां छा कंदा आहियूं? नियत, दुआ, वज़ू या सजदो।
निमाज़ पढ़ण खां पहिरीं असां वज़ू कंदा आहियूं। निमाज़ पढ़ण वारे खे छा चइबो आहे? मंबर, मौलाना, ज़ाकिर या पेश इमाम। उनजो सही जवाबु आहे पेश इमाम। निमाज़ पढ़ण वारे खे पेश इमाम चइबो आहे। इहो सुवालु मां पोयनि कुझु टेस्ट मूंखे यादि अचे पियो त मां कंहिं क़ैद टेस्ट में मुंहिंजे नज़र मां गुज़रियो आहे त इहो हुयो। उन खां पोइ हिन जी ग्रामर थोरी ईअं हुई त वाहिद छा खे सॾिबो आहे? टिनि शयुनि खे, हिकु शइ खे, ॿिनि शयुनि खे या पूरनि 5 शयुनि खे? हिकु शइ खे। सही जवाबु आहे हिकु शइ खे, अकेली शइ खे, तन्हा शइ खे वाहिद सॾिबो आहे। जमा छा खे सॾिबो आहे? 3 खां वधीक, 1 खां वधीक, 2 या 2 खां वधीक या 5 खां वधीक। इन जो सही जवाबु आहे 2 या 2 खां वधीक। ज़ाहिर आहे 3 खां वधीक खे बि चइबो, 1 खां वधीक बि, 5 खां वधीक बि, पर इन जो जेको बिल्कुलु हिकिड़ो हूंदो आहे न सीक्वेंस में पर्टिकुलर सही जवाबु, उहो आहे 2 या 2 खां वधीक। पोइ वरी 2 या 2 खां वधीक मथे जेतिरा बि हुजनि ज़ाहिर आहे हुनखे जमा चइबो, पर जेको बेसिक स्टार्ट आहे त 2 या 2 खां वधीक शयुनि खे जमा चइबो आहे। उन खां पोइ दर्सी किताब जो जेको चौथों नंबर सबक़ु आहे उहो हुयो नात मदीने जा साईं। उन में सिर्फ़ु 2 ई सवाल हुया त हम्द कंहिंजी साराह में चयो वेंदो आहे ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन में, अलाह पाक जंहिंमें, पैगम्बरनि जंहिंमें या वलियनि जंहिंमें। डेफिनेटली सभिनी खे ख़बर आहे त हम्द अलाह पाक जी चयल कलाम खे हम्द चइबो आहे ऐं नात कंहिंजी साराह में चई वेंदी आहे। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह पाक, इमामनि या शहीदनि। नात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी जेका तारीफ़ में कलाम इहो शाइरी चई वञे उनखे नात चइबो आहे। हीअ बिल्कुलु आसान थोरा आहिनि, पर जीअं मां चयो त हिकिड़ो त बेसिक आहे ऐं ॿियो मुंहिंजो हुयो त मां सीक्वेंस वाइज़ न हलाईंदी हलां, मां को बि लेसन छॾणु न पई चाहियां। इन लाइ आसान सवाल हुया या मुश्किल सवाल हुया, मां उहे अटैम्प्ट कंदी पई हलां। उन खां पोइ आहे सिज। उनजो पहिरियों सवाल हुयो त सिज कहिड़े तरफ़ खां उभरंदो आहे? ओलह खां, ॾखण खां, उत्तर खां, ओभर खां? उनजो सही जवाबु आहे ओभर तरफ़ खां। सिज कहिड़े तरफ़ खां लहंदो आहे? ओलह खां, ॾखण खां, उत्तर खां या ओभर खां? उनजो सही जवाबु आहे ओलह तरफ़ खां। ठीकु आहे। उन खां पोइ आहे सिज उभरण सां छा थींदो आहे? हीअ थोरो सुवालु आहे। सिज उभरण सां छा थींदो आहे? ऊंदहि, सोजरो, थधी हवा या आवाज़? इन जो किताब में सही जवाबु सोजरो आहे। सिज उभरण सां थधी हवा लॻंदी आहे या थोरो आवाज़ थींदा आहिनि, इन में बि थोरो वञी सघे थो, पर किताब में मौजूदु जेको जवाबु आहे उहो आहे सोजरो। सिज लहण सां छा थींदो आहे? ख़ामोशी, सोजरो, ऊंदहि या राति? उन जो बि दर्सी किताब में मौजूदु जवाबु आहे ऊंदहि। सिज जे रोशनीअ खे छा चइबो आहे? तपश, रोशनी, उस या सुबुह? सिज जी रोशनीअ खे उस चइबो आहे। ठीकु आहे। ऐं उस खे वरी पोइ मतिलबु की हू उस जी तपश हूंदी आहे घटि या वधि। असांखे कुदरती रोशनी ऐं गर्मीअ मां छा थो मिले? ठीकु आहे। सही जवाबु आहे ऑप्शन्स आहिनि ॾींहुं, हवा, वक़्तु, सिज। उनजो सही जवाबु आहे सिज। उन खां पोइ ई सुवालु आहे त रोशनी ऐं गर्मीअ जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? हीअ थोरा 2 या 2 खां वधीक हुया, इन लाइ मां हिनखे मारूज़ी न कयो ऐं हिनखे एज़ इट इज़ ईअं ई जवाब में रखियो आहे त रोशनी ऐं गर्मीअ जे करे ॿूटा ऐं फ़सुल थियनि था, मौसमूं बदिलजनि थियूं ऐं मींहं वसनि था। ठीकु। उन खां पोइ वरी जेको नेक्स्ट लेसन आहे उहो आहे धंधा ऐं हुनुर। ठीकु आहे। बाग़ीचो आहे, बाग़ीचे में सच कोई सुवाल कोन हुयो जंहिंखे मतिलबु माना हू कोट करे सघिजे। उन खां पोइ वरी हीअ आहे धंधा ऐं हुनुर। हिते आहे त गर्मियुनि जे मोकलुनि में अकबर किथे घुमणु वियो हो? अलीअ जो ॻोठु, महराण जे ॻोठु, समुंड ते या हैदराबाद? उनजो सही जवाबु आहे महराण जे ॻोठु। उन खां पोइ आहे हारी छा कंदो आहे? भाॼियूं खाईंदो आहे, ज़मीन ते वेहंदो आहे, ट्रैक्टर हलाईंदो आहे या हर काहींदो आहे? ठीकु आहे। हारी हर काहींदो आहे। सही जवाबु आहे त हर काहींदो आहे। ठीकु आहे। उन खां पोइ आहे चूनी केरु ठाहींदो आहे? हारी, लोहार, राज़ो, वाढो? लोहार चूनी ठाहींदो आहे। ठीकु आहे। मट केरु ठाहींदो आहे? कुंभर, लोहार, राज़ो, वाढो? उनजो सही जवाबु आहे कुंभर। महराण जे ॻोठ में कहिड़ा कहिड़ा हुनर मंद रहनि था? उनजो जवाबु मां डिटेल में ई ॾिनो आहे, मारूज़ी न कयो आहे। त महराण जे ॻोठ में हारी, वाढा, कुंभर, लोहार, राज़ा, दर्जी, मोची ऐं हजाम रहनि था। जीअं त सबक़ जे नाले मां ई तव्हां सम्झी सघो था धंधा ऐं हुनुर। उन खां पोइ आहे ॻोठ जूं हुनरूं, ॻोठ जूं औरतूं कहिड़ा हथ जा हुनर ॼाणनि थियूं? ॻोठ जूं औरतूं रिली ठाहिणु, टोपी ठाहिणु, भर्थ भरणु वग़ैरह ॼाणनि थियूं। उन खां पोइ आहे ॿियो आहे त बेत आहे गुलाब जो गुल। दर्सी किताब में मौजूदु बेत गुलाब जो गुल कंहिंजो लिखियलु आहे? इमदाद हुसैनी, मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर या नवाज़ अली न्याज़? नवाज़ अली न्याज़। उनजो सही जवाबु आहे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर। उन खां पोइ सबक़ु 9 आहे आज़ादीअ जो ॾींहुं।
असांजे मुल्क जो नालो छा आहे? पाकिस्तान, इस्लामी मुल्क, इस्लामी जमहूरिया पाकिस्तान या जमहूरिया इस्लामी पाकिस्तान। हिन जो सही जवाबु आहे असांजे मुल्क जो जेको मुकमल नालो आहे इस्लामी जमहूरिया पाकिस्तान। उन खां पोइ आहे पाकिस्तान कॾहिं क़ाइमु थियो? 15 अगस्त 1947, 14 अगस्त 1947, 14 सेप्टेम्बर 1947 या अगस्त 1948। हुन जो सही जवाबु आहे 14 अगस्त 1947। असांखे मुल्क जे ख़ुशहालीअ छा करणु घुरिजे? ॿनी करणु घुरिजे, इल्मु पढ़ाइणु घुरिजे, करण सां विढ़णु न घुरिजे या ख़ामोश रहणु घुरिजे? ठीकु आहे, हुन जो सही जवाबु आहे इल्मु पढ़ाइणु घुरिजे अकॉर्डिंग टू मतिलबु की हीउ जेको सिलेबस आहे असांजो दर्सी बुक। उन खां पोइ वरी जेको हिते ॿियो लेसन आहे उहो आहे बरसाति। 10 नंबर लेसन आहे। बरसाति कहिड़ी मुद में वसंदी आहे? सियारे में, बहार में, ऊन्हारे में, सावण में। सियारे में बि वसी सघे थी, ऊन्हारे में बि वसी सघे थी, पर बरसाति जो हिकिड़ो मख़सूस महीनो जीअं चवंदा आहियूं सावण जो तक़रीबन अगस्त बि थी सघे थो, अगस्त खे असां सावण जो महीनो चवंदा आहियूं त सावण में। थर ऐं कोहिस्तान जूं पोखियूं छा ते थींदियूं आहिनि? ट्यूबवेल ते, बरसाति ते, दरियाउनि ते या वाहन ते? हुनजो सही जवाबु आहे बरसाति ते। गंदे पाणीअ में विझण सां छा थींदो? गले में सूर, खंघि, बुख़ार या बीमारियूं? हुनजो सही जवाबु आहे बीमारियूं। उन खां पोइ वरी आहे गायूं चइनि मुदनि जो राग। ठीकु आहे, गायूं चइनि मुदनि जो राग जेको आहे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर। सुवालु आहे त दर्सी किताब में मौजूदु बेत गायूं चइनि मुदनि जो राग जो मुसनफ़ केरु आहे? मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर, नवाज़ अली नियाज़, इमदाद हुसैनी या कादिर बख्श बैदल? उनजो सही जवाबु आहे मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर। उन खां पोइ आहे त साल में केतिरियूं मुदियूं थियनि थियूं? साल में केतिरियूं मुदियूं थियनि थियूं? 3, 5, 4 या सियारो ऐं ऊन्हारो? ठीकु आहे, त साल में 4 मुदियूं थियनि थियूं। गुल फुल कहिड़ी मुद में टिड़नि था? सियारे में, बहार में, ऊन्हारे में या सर में? उनजो सही जवाबु आहे बहार में। वण हाणे गुल फुल बहार जी मुद में टिड़नि था ऐं वणनि मां पन कहिड़ी मुद में छणनि था? सियारो, बहार, ऊन्हारो या सर? उनजो सही जवाबु आहे सर। उन खां पोइ सबक़ नंबर 12 आहे हज़रत अली करम ला वजह। हज़रत अली करम ला वजह हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या पाण सॻुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो रिश्ते में छा थींदो? चाचो, भाउ, सॻो सोट या मारोट? उनजो सही जवाबु आहे सॻो सोट। हज़रत अली करम ला वजह कहिड़े शहर में ॼाओ? मके शरीफ़ में, मदीने शहर में, इराक़ में या ईरान में? उनजो सही जवाबु आहे मके शहर में। हज़रत अली करम ला वजह जिन जे वालिद जो नालो छा हो? हज़रत अब्दुल मुत्तलब, हज़रत हमज़ा, हज़रत अब्दुल्ला, हज़रत अबू तालिब? उनजो सही जवाबु आहे हज़रत अबू तालिब। हज़रत अली करम ला वजह जिन जे वालिद मोहतरम जो नालो हज़रत अबू तालिब हो। हज़रत अली करम ला वजह जिन जी रहणी कहिड़ी कहिड़ी हुई? सादी, ख़लीफ़े वारी, फ़क़ीरनि वारी या शाही रहणी कहिड़ी? उनजो सही जवाबु आहे सादी। हज़रत अली करम ला वजह खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदन बहादुरीअ जे करे छा सॾियो हुयो? अलीउल्ला, असदुल्ला, ऐनुल्ला, वजहुल्ला? उनजो सही जवाबु आहे असदुल्ला यानी ऐनुल्ला। असदुल्ला यानी अलाह जो शींहुं। हालांकि करमुल्ला, अलीउल्ला, असदुल्ला, ऐनुल्ला, वजहुल्ला ही सभु बि हज़रत अली करम ला वजह जिन जा ई लक़ब आहिनि। बसि हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखे संदन बहादुरीअ जे करे जेको सॾियो हुयो उहो हुनजो लक़ब असदुल्ला आहे यानी अलाह जो शींहुं। ऐं जॾहिं त पंहिंजे दर्सी किताब में बि असदुल्ला ऐं अलाह जो शींहुं लिखियलु आहे त असां उनखे ई वधीक हू मतिलबु की रिकमेंडेड कंदासीं या कन्फर्म सम्झंदासीं। हज़रत अली करम ला वजह जिन जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो छा फ़रमान आहे? इल्म जो शहर आहियां ऐं अली उनजो दरवाज़ो आहे। उनजो बिल्कुलु मां डायरेक्ट ई जवाबु ॾिनो आहे जो हीउ इलाही वॾो ऑप्शन थी पियो वञे, इन जे करे मां इन जो मारूज़ी न ठाहियो। सुवालु इल्म जो शहर आहियां, अली उनजो दरवाज़ो आहे। मन कुंतु मौला फ़हाज़ा अलीउल मौला, कुल इल्म जो शहर नबी मुर्तज़ा आदर। इन हवाले सां इलाही तमामु घणी शाइरी नूहनि नातनि वग़ैरह में मनक़बत में तव्हां ॿुधी हूंदी, पर इहो हिकिड़ो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मशहूरु फ़रमान ऐं कौल आहे जिन खे शाइरनि ऐं फ़नकारनि पोइ ॻायो आहे पंहिंजे हुब ऐं मोहबत में। उन खां पोइ आहे सबक़ 13 सिहत ऐं सफ़ाई। सिहत लाइ कहिड़ियूं ॻाल्हियूं ज़रूरी आहिनि? सिहत लाइ ज़रूरी आहे त असां पंहिंजो बदन, कपिड़ा, घर, स्कूल वग़ैरह साफ़ु रखूं, सड़ियल भाॼी न खाऊं ऐं पाणीअ जा थांव पाण साफ़ु कयूं। ठीकु आहे। सिहत लाइ कहिड़ा खाधा खाइणु घुरिजनि? सिहत लाइ अनाज, भाॼियूं, दालियूं, गोश्त, मच्छी ऐं मेवा खाइणु घुरिजनि। सिहत लाइ सफ़ाई छो ज़रूरी आहे? गंदगी पखिड़िबी, मक्खियूं पखिड़िबियूं, बीमारियूं पखिड़िबियूं या माहौल सुठो रहंदो? जवाबु आहे बीमारियूं पखिड़िबियूं। उन खां पोइ आहे सबक़ नंबर जेको 14 आहे त ईद उल फितर आहे त मुस्लमान कहिड़े महीने में रोज़ा रखंदा आहिनि? मुहर्रम में, ज़ुलहज में, रमज़ान में या शवाल में? सही जवाबु आहे रमज़ान में। ईद उल फितर जी नमाज़ खां पोइ मिस्किननि में छा विराइबो आहे? फितरा, ज़कात, खाधो
खाधो या पाणी? सही जवाबु आहे फितरा। ईद नमाज़ किथे पढ़बी आहे या काथे पढ़बी आहे? ख़ाली मैदान में, इमाम बारगाह में, मस्जिद में या ईदगाह में? हुनजो सही जवाबु आहे ईदगाह में। उन खां पोइ बेत आहे त मुंहिंजी अमड़ बेत जो लेखक केरु आहे? किशन चंद बेवस, इमदाद हुसैनी, भेरूमल गरीब या अल्ताफ़ अब्बासी? उनजो सही जवाबु आहे भेरूमल गरीब। उन खां पोइ आहे सार लफ़्ज़ जी हम माना ॿुधायो। सार लफ़्ज़ जी हम माना ॿुधायो। यादगिरी, संभाल, विसरणु, अचणु? उनजो सही जवाबु आहे यादगिरी। गोद लफ़्ज़ जी माना ॿुधायो। पींघ, खणणु, हंज, भाकुर? गोद लफ़्ज़ जो हम माना आहे हंज। अच्छा, हाणे ही हुयूं 15 सबक। जॾहिं त जेको ॿियो नंबर आहे दर्सी किताब, दर्सी ॿिए क्लास जो जेको सिंधी ॿियो दर्सी किताबनि मां सिंधी ॿियो किताब जेको ॿिए क्लास जो आहे उन में कुल 30 सबक आहिनि। मां ही 15 सबकनि जी मारूज़ी सवालात ठाहिया हुआ। मां सोचियो त जेकॾहिं 30 जो थियो त ही त मुंहिंजे ख़्याल में अधु कलाक खां वधीक क्लास थींदो, त इट विल बी सो लेंदी। इन जे लाइ मां हाली 15 सबकनि जो पहिरियों क्लास ठाहियो आहे ऐं पोयनि 15 सवालनि जो ॿियो क्लास ठाहींदमि। उन खां पोइ वरी हलंदासीं 3 दर्जे जे में। उमेद त असांजी नंढड़ी कोशिशि तव्हां जे लाइ ज़रूरु कारआमद साबित थींदी ऐं इन हवाले सां कोई बि सवालात हुजनि त ज़रूरु पुछंदा। वधीक तव्हांजी सजेशन्स असांजे लाइ बाइस फ़ख़ुरु ऐं इज़त हूंदी। ऐं मां मञा थी त मूं हुन में तमामु जल्दी जल्दी सवाल पढ़िया आहिनि, पर जीअं त हाणे ज़ाहिर आहे सॼे किताब जी एक्सरसाइज़ पढ़णु न छॾे ॾियो तॾहिं बि हर सबक मां 4-5 सवाल निकिरनि था न। हाणे 4-5 निकिरनि था त 30 सबकनि जी एक्सरसाइज़ ते अचूं था त 3 कयो त बि वञी माना लॻभॻि 120-140 ते थी वेंदा। हिकिड़े सवाल ते मिंट अधु मिंट जो त कलाक आराम सां हिन ते ॻाल्हाए सघिजे थो। इन लाइ सिर्फ़ु मूं टाइम बचाइण जे चकर में तमामु जल्दी जल्दी ॻाल्हायो आहे। ऐं तव्हांखे में बि फील बि थींदो हुजे त मुंहिंजो हाणे सफ़ा थोरो आवाज़ु चेंज थींदो थो वञे। बहरहाल इंशाअल्लाह ताला ॿिए क्लास में जल्दी मिलंदासीं। शबाना नवाज़ ऑफिशियल सां गॾु रहो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट्स ज़रूरु कयो। थैंक यू सो मच फॉर योर सपोर्ट एंड थैंक यू सो मच।